हिते अमां सां ॿी ख़बर शेयर करे रहिया आहियूं त सिंध में बरसात क़यामत बर्पा करे छॾी आहे। ॻोठनि जो शहरनि सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे। बरसातुनि सबबि हज़ारे घर तबाह, लखे माण्हू बेघर थी विया आहिनि। अक्सर शहरनि में ॿोॾि वारी सूरत-हाल आहे। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद, बेनज़ीराबाद, सखर ऐं लाड़कानी डिवीज़नुनि जे नंढनि वॾनि शहरनि में बरसात जूं तबाहकारियूं जारी आहिनि। सांगड़, खिपरो, भिरिया रोड, खानपुर महर, बुढो, कमराणी, बख्शापुर, चक, दादू, गौसपुर, ॼाम साहब, झोल में बरसात जारी आहे। सिंध में बरसात क़यामत बर्पा करे छॾी आहे। ॻोठनि जो शहरनि सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे, जॾहिं त खैरपुर, खानपुर, मेहड़, मुंज, दड़ो, नसीराबाद, नवाबशाह, नवां जतोई, ओबावड़ो, कुबो, सईद खान, राधण, राणीपुर में भी बरसात पई आहे। रोहिड़ी, सगियूं, सकरंड, सराहाड़ी, शाहपुर चाकर, शेख भिरकियो, टंडो अलैया, टंडो ॼाम, टंडो रहीम खान, ठरी, मीरवा ऐं ठकराठू में बरसात पई आहे। सिंध में बरसात क़यामत बर्पा करे छॾी आहे। ॻोठनि जो शहरनि सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे। बरसातुनि सबबि हज़ारे घर तबाह थी पिया आहिनि। लखे माण्हू बेघर थी विया आहिनि। अक्सर शहरनि में ॿोॾि वारी सूरत-हाल आहे। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद, बेनज़ीराबाद, सखर ऐं लाड़कानी डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में बरसातुनि जूं तबाहकारियूं जारी आहिनि। सांगड़, खिपरो, भिरिया रोड, खानपुर महर, बुढो कमराणी, बख्शापुर, चक, दादू, गौसपुर, ॼाम साहब, झोल में भी बरसात थी आहे।